वरो वज़ीर सैयद मुराद अली शाह न्यू सईदाबाद जे मेहरान हाईवे ते बरसात मुतासिरीन जी कैंपुनि ते पहुतो, जिते मेहरान हाईवे ते मोहम्मदी चौक वटि ख़ासखेली बिरादरी जे मुतासिरीन सिंध जे वरे वज़ीर जे काफ़िले अॻियां एहतजाज करे रोके वरितो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ॻोठ मलूक ख़ासखेली जे बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात करे मुतासिरनि जा मसइला ॿुधा। मुतासिरनि मुतालबो कयो त संदनि ॻोठनि मां पाणी निकाल कयो वञे। वॾे वज़ीर खेनि ख़ातिरी कराईंदे चयो आहे त इंशाअल्लाह जल्द मार्खवा ज़रिए पाणी रोहिड़ी कैनाल में पहुचायो वेंदो। मटियारी ज़िले इंतज़ामिया खे हिदायत कई त मार्खवा ज़रिए बरसात जो पाणी रोहिड़ी कैनाल अंदरि निकाल कयो वञे ऐं मटियारी ज़िले इंतज़ामिया मुतासिरीन जी बहाली लाइ मंसूबो तयारु करे त जीअं बरसात जो पाणी निकाल थियणु शर्त ॻोठाणियूं सरगर्मियूं ॿीहर बहाल थी सघनि। उन मौक़े ते वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह CN न्यूज़ जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयो त और कोशिश हमारी है, पूरी दुनिया से मदद मांगी है और ये मदद इसलिए नहीं मांगी कि कोई हम एहसान नहीं ले रहे। ये डेवलप्ड मुल्कों ने जो माहौलियाती तब्दीली हुई है, जिसकी वजह से इतनी शदीद बारिशें हुई हैं जो 11 गुना ज्यादा है हमारे एवरेज से, जिसकी वजह से हालत हुई है। तो डेवलप्ड वर्ल्ड जो है, इंडस्ट्रियलाइज वर्ल्ड है, उसको हमें मदद करनी पड़ेगी, ये हमारा हक है। मैं तो पहले ही बता चुका हूँ, मां पहिरीं ॿुधाए चुको आहियां, सिंधी में ॿुधायां तो पहिरीं ॿुधाए चुको आहियां त रिलीफ जेतिरो आहे बिल्कुल न पहुचाए सघियो। हुनजी वजह इहा आहे कि एॾो वॾो क्राइसिस कॾहिं अहिड़ी बोर्ड न आई आहे सिंध में। जॾहिं 2010, 2011, 2012 या 2020 वारी बोर्ड आई त सॼे सूबे जा 4-5 खां वधीक ज़िला अफेक्ट कोन थींदा। हिन दफ़े 24 ज़िला अफेक्टेड आहिनि। इन करे ज़रूर देर थी आहे, पर असां माण्हुनि जे विच में मौजूद आहियूं। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।